दौड़ भरसां जमालशाह रोड ते मुबैना पुलिस मुकाबलो बफोरू मारण जी दावा पुलिस चमड़ाहे त गरी पीरवट गश्त दौरान फोरन सां मुकाबलो थी पियो। फारिग जी डेवट में बडोहारी मारिजी विया, ॿिन्ही जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। संदन सुञाणप नाहे थी सघी। मुल्क में 24 कलाकनि दौरान मौसम गरम ऐं घिम वारी रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब घटि में घटि गर्मीपद 25 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड थियो। वधि खां वधि गर्मीपद 33 खां 35 डिग्री सेंटीग्रेड जे विच में रहण जो इम्कान। हवा में घिम 66% आहे। ओलह खां 13 किलोमीटर फ़ी कलाक जे रफ़्तार सां हवाऊं हली रहियूं आहिनि। अमेरिका पारा गजा जंग के हवाले से पॉलिसी तब्दील करण जो इशारो। अमेरिकी क़ौमी सलामती के मुशीर जॉन कैबी जो चमड़ाहे ते इसराइल जंग जो तरीक़ो तब्दील न कयो तो हू पंहिंजी पॉलिसी तब्दील कंदा। अमेरिकी सदर इसराइली वज़ीर आज़म विच में टेलीफोनिक राब्तो। जो बाइडन जो चमड़ाहे तो मीत इसराइल गजा में शहरनि ऐं रज़ाकारनि जी हिफ़ाज़त लाइ कदम खणंदो।